अनवर लगे तो मुकाबलो थींदो। कादू हुकुम कर, मां तैयार आहियां। सारंग अॼु गिदड़ शींहं जे साम्हूं थिया आहिनि। लॻे थो त मौत जी निंड सुम्हंदा। शाहू वॾो को रहस नहीं, छॾ वीचारनि खे त वञनि हलिया। तलाए केर सीधा फायर कया मान। कादू मुकाबलो कयोसी, अच त हलो। शाहू तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। ॾिठई न गिदड़नि कीअं चोरी वार कयो। सारंग मूंखे ख़बर आहे इहे गिदड़ हमेशा चोरी वार कंदा आहिनि। चोरी पर ख़ैर 100 गिदड़ मिली करे बि हिक शींहं जो मुकाबलो नथा करे सघनि। सारंग हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई, इहे असां ते चोरी वार करण वारा ख़बर नाहे त केर हुया। शाहू अलाए केर कयो। अच त हलो। अच्छा स्कूल वञी जी साईं। बनियूं वरी पिणे भराईंदो। बनियूं सुकी हुन पिणे एॾो दादागीर आहे। हारी आजा नवाब आहे, बनी ते ई कान थो अचे। हिते ई हिते मोटी वञ, छा जोड़े स्कूल स्कूल पढ़ी नवाब में नौकिरी खणंदो। हाणे बनियूं आबाद केरु कंदो? अरे तव्हांजो पढ़ंदव वॾा ऑफिसर थींदव। हल वन पिणे खे चओ बनी भराए नवाब बणा। हल रेसा 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 ये न कि असांजी तालीम बर्बाद न कयो, असांखे स्कूल वञण जो। बर्बाद न कयो मां चवां थो वन पिणे खे चईस इज़त सां अचे। जेकॾहिं बनी करणी अथसि ठीकु आहे, न त अहिड़ो होशियार कंदोसांसि दुनिया ॾिसंदसि। छो त मुंहिंजो नालो आहे दरिया ख़ान। दरिया जाले रुख करे त ॻोठनि जा ॻोठ ॿोड़े मारे। हल हलो पढ़ू पुट थिया पढ़ंदा अक कारा कंदा।
इते रख रस इते रख असां बि कोन पढ़िया हिननि काॾों असां तालीम ॾींदासीं सो बि साइकिल ते अरे हलो साइकिल जा सका साइकिल कादू कहारी ये तू छा करे रे आई मुबारक खान इन्हनि रेस सां बेवाजिबी कई आहे। मुबारक खान कादू कहारी जी गाल सही आहे। अली खान ऐं शमशेर वारनि मूंसां बेवाजिबी कई आहे। मुंहिंजे वारे तां कख खे बि चुनण जी ज़रूरत न हूंदी आहे ऐं इन्हनि मुंहिंजी में कड़ी वरी मौत खे दावत ॾिनी आहे। बंदुल खान कुछ होश में कम वठ बाबा हे हमरा शमशेर वारा अली खान वारा मूंसां आया आहिनि। अगरि मां जेको प्लान हिननि ॾे थिए थो त हिननि जी हिकु जी मां तव्हांखे ॿीं भरे ॾींदुसि। वियो त ॻाल्हियूं था कयूं। मुबारक खान तव्हांजे लाइ लख इज़त आहे। तव्हां वियो पोइ हिन मसइले खे ॾिसूं था। खान पहिरियां त मुंहिंजो इन्हनि सां ॿनी ते टकर हो ऐं मां हिननि खे हित घुरायो चयोमान त पैसा वठो ॿनी मूंखे लिखी ॾियो पर इन्हनि मुंहिंजी हिकु बि न मञी। रेस बंदुल खान जेतिरी अव्हांखे पक्का त ही अव्हां जा ॾोही आहिनि ओतिरी मूंखे पक्का त ही अव्हां जा ॾोही न आहिनि। मुबारक खान असां रेस खे हर पलांग ॾियण लाइ तयारु आहियूं त असां हिन जा ॾोही न आहियूं। रस त मुंहिंजो ज़िदो तोखे बनी न ॾियण जो मां तोखे बनी कोन ॾींदुसि बाक़ी असां मंदा तुंहिंजा न आहियूं। तव्हां हाणे हीअं कयो तव्हां पहिरें वाॾी घुरायो ऐं पहिरों खणायो। जेकॾहिं अव्हां जो पहिरों हिननि ॾांहुं वियो त हिननि जे तरफ़ खां हिकु में जे बदिले अव्हांखे 2 मेहूं आऊं भरे ॾींदुसि। प्रेस मुबारक खान सही आहे इन ॻाल्हि में असां बि राज़ी आहियूं। भली तव्हां पहिरें वाॾी घुरायो भली रंग खणो। अनवर जल्दी वञ प्यार पहिरें वाॾी खे वञी वठी आ। मुबारक खान ही आहे प्यारल पहिरें वाॾी। रेस प्यारल पहिरें वाॾी क़बूल आहे असांखे। प्यारल त पोइ अली खान ऐं शमशेर वारनि खे पाण सां रलायूं वञजांइ त जीअं पहिरों सही नमूने सां खणिजे। मुबारक खान तूं घबराए न हक़ हक़ थींदो। प्यारल पहिरें वाॾी कंहिंसां कंहिं ग़रीब सां नाजाइज़ न कनि उहो बि 81 में। प्यारल अञा डर तो करी जल्द मां जल्द चोर ज़ाहिर कर त जीअं कादूकारी उन्हनि जे मथां कहर वांगे कड़की पए। कादू चोर खणी कहिड़ा बि हुजनि पर सज़ा हुनखे ज़रूरु मिलंदी। अदा प्यारल खे पहिरों खणण ॾे इहा बि पंहिंजी ख्वाहिश पूरी कनि। प्यारल पहिरें खे तूं अॻिते वधाए पोइ सभु ख़बर पवंदी। चोर काॾे वेंदा सो बि 81 ते अचो मूंसां।
छा न ॿुधो आहे त अली खान ऐं रेस बंगुल खान वारनि जे विच में वॾो इख़्तिलाफ़ अचे हा न? रेस हुननि जे विच में अञा इख़्तिलाफ़ न अचनि। रेस बंगुल खान जे बारे मां मैं असां कढी ऐं इल्ज़ाम अली खान ऐं शमशेर वरणे वियो। ईअं समझ त हुननि जे विच में असां अहिड़ो त पत्थर उछलायो आहे जो उहो पत्थर हुननि जे विच में बाहि जे शोले वांगुरु भड़के पियो, भड़के। वाह शाहू वाह, मतिलब त हुननि जे विच में बाहि जा शोला था ॿरनि, शोला। रेस दरिया खान इहा बाहि तेसी ताईं ॿरंदी रहंदी जेसी ताईं रेस बंगुल खान उन्हनि ॿिन्हिनि मां के हिक खे न माराए। सारंग खान, जेकॾहिं रेस बंगुल खान हुन ॿिन्हिनि मां हिक खे बि मारे विधो न त पोइ मुंहिंजे लाइ इहो आसान कमु थी वेंदो, छो त ही समूरी मिल्कियत मुंहिंजी थी वेंदी, मुंहिंजी। शाहो, इहो ॿुधो आहे त अली खान ऐं शमशेर वारा पंहिंजे दोस्त मुबारक खे रेस बंगुल खान ने वठी विया आहिनि, तो बि साइकिल ते। कमदार, हू पंहिंजे बचा लाइ ज़मीन आसमान हिकु कंदा, पर असां बि रेस बंगुल खान खे एॾी त पक ॾिनी आहे त तुंहिंजा ॾोही अली खान ऐं शमशेर वारा आहिनि। रेस घबरा न, पाण में जल्द विड़ी मरंदा, जल्द। हिते रखीस सारंग, हिते रखीस। शाहू, बंगुल खान जी हिक मेंह चोरी करण सां ॾिस त मूंखे केॾो फ़ाइदो मिली वियो आहे। हीअ आहे अली खान ऐं शमशेर वारनि जी बाग़ वारी बनी। जॾहिं न हू पाण में विड़ी मरंदा, हिन समूरी बनी जो मां अकेलो वारिस हूंदुसि, दरिया खान हूंदो अकेलो वारिस। रेस, जेकॾहिं इजाज़त ॾीं त पोइ रेस बंगुल खान खे लेटाए ॾियूं वई। न शाहू, न। रेस तूं घबराइजा न, रेस बंगुल खान खे ईअं लटाईंदासीं कंहिंखे ख़बर ई न पवंदी। रेस, सारंग खान जी ॻाल्हि सही आहे। रेस बंगुल खान खे ईअं मौत जी निंड सुम्हारींदासीं जो कंहिंखे ख़बर ई न पवंदी। पोइ समूरी ज़मीन ऐं तकनि जा तक तुंहिंजा थी वेंदा, छो त मुंहिंजो नालो आहे शाहू शींहं, ऐं शींहं जीअं बि ॿेड़े में पवंदो आहे उतां जा जानवर भॼी जान छॾींदा आहिनि, भॼी। हिते रखीस शाहू, मूंखे तो मां इहा ई उमेद हुई ऐं इहो ख़्वाब मां कॾहिं खां वठी ॾिसां पियो, ऐं मां पंहिंजे नंढे भाउ बंगुल खान खे तव्हांजे हथां ई माराईंदुसि। रेस, जेकॾहिं इजाज़त ॾी त मां ई शाहू वारनि सां गॾिजी पवां त पोइ ॾियूं मुल्क खे टांडा। सबुर कर शाहबाज़, शाहू खे तोजण जी ज़रूरत कान्हे का, शाहू पाण शींहं आहे। शाहू, रेस बंगुल खान खे गोलियूं तके तके हणजांइ, जेके ख़बर ई न पवे तो भई साइकिल ते। हा, हिन समूरी ज़मीन ते मां कमदारी कयां तो भई साइकिल ते। कमदार, सब कुछ थींदो, तूं रुगो थोरो इंतज़ार कर। ॾेहल पेरल पेरे वाड़ी पेरे खे काथे पहुचाई।
रेस बंगुल खान मूं पेरे के नजर में नजर रखियो पर चोर एड़ा चालाक होया जो पेरे के ही गुम करे विया सो भी 81 में। प्यारल गाल के फेरा है न गाल के चिट्टो कर त चोर केरा है। मुबारक खान मूं पेरे के पंहिंजे नज़र में रखी छॾियो बाक़ी इहा ख़बर न आहे त असुल चोर केरु आहे। प्यारल तूं रुगो रेस खे इहो ॿुधा त असां हिन जा ॾोही न आहियूं। रेस बंगुल खान अली खान ऐं शमशेर वारा तुंहिंजा चोर न आहिनि। बाक़ी तोखे जिते बि शक आहे सुभाणे पेरा बेटी कराए सो बि 81 में। रेस बंगुल खान असां तोखे हर पापलान ॾियण लाइ तयारु आहियूं। रेस बंगुल खान मञा थो त मुंहिंजो भाउ ज़िद्दी आहे पर इहा हरकत नथो करे सघे। रेस बंगुल खान तुंहिंजो असांजो ज़मीन ते टक्कर हो बाक़ी तुंहिंजे वाड़े तां में असां न कढी आहे। रेस बंगुल खान मुंहिंजा माण्हू हाणे चिटा आहिनि हाणे अव्हांखे जीअं सम्झ में अचे ईअं ई कयो। बंगुल खान पहिरों बि खणायो ऐं पहिरों अली खान ऐं शमशेर खान वारनि ॾे कोन वियो ऐं प्यारल पहिरें वाढी सिधो ॿुधाए थो त हीअ अव्हां जा ॾोही न आहिनि त पोइ मुबारक खान अव्हां रेस खे छॾे ॾियो त भली ही पंहिंजी दिलि जी हसरत पूरी करे। रेस जे सुभाणे पहिरें भेट कराई थो जे असां तुंहिंजा ॾोही ननकतासीं त पोइ असांखे हिसाब किताब तोखे ॾियणो पवंदो। संभाले ॻाल्हि शमशेर तव्हां रेस जा ॾोही आहियो। कादूकारी माफ़ कर हिन सां पाण हिसाब किताब थींदो। रेस बंगुल खान मुंहिंजनि हमराहनि तोखे सभु पाप लांदा आहिनि मुंहिंजा हमराह हाणे साफ़ आहिनि। रेस जे सुभाणे पेरा भेटा ते कराई त सभई जोया मट भरे रखा न। मट कर झटका झटका तू रेस जो मथो खाई वई रुगी दाफ़ ही दाफ़ तोणी बस करे बीरो तो रेस सुभाणे गाड़ी पंहिंजे बात के लॉकडाउन रहण जोई जे मट में। रेस अली खान वारा त हाणे साफ़ आहिनि हाणे पहिरें बेटी ते असां बि राज़ी आहियूं। ओए ठीकु आहे मुबारक खान सुभाणे पेरा भेट कराईंदासीं।